तू हिते मूंखे छा लाइ वठी आयो आहीं? तोखे टीक मथ में ॾेई चां थो मूंखे बंगलो वञी ॾे। छा? अड़े चरिया आऊं हिकिड़ो ठग आहियां, पर अॼोकी ठगी आऊं पंहिंजे लाइ न पर तुंहिंजे लाइ पियो करियां। मुंहिंजो मतिलबु सम्झे या कोन सम्झे? ख़ैर जीअं आऊं तोखे चवां तीअं कजे। हिते लेट लेट आऊं सुम्हंदो थी लेट जहिड़ो लाश पियो आहे। लेट 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 मूंखे सिधो करियां ने। अखियूं बंदि कर, अखियूं बंदि कर। ॻाल्हि ॿुध, जेसीं आऊं न उथारियां ने न उथजे, जे उथंदे ठोसा खाई। लेटी रहो, अखियूं बंदि कर, हथ सिधा कर। कह रही है तो छो आई? इंस्पेक्टर अलह तलह चट फ्रॉम SDF ब्रांच। SDF ब्रांच माना सुपर डुपर फ्रॉडी ब्रांच। जी जी जा बच्चा मानो जो बच्चो मारे घरे अॻियां फिटो कयो थई। छा ही माण्हू मोहला छा? तबियो तो छा समझो ही चर्च पियो सुतो पियो है। हाँ इंस्पेक्टर अलह तलह चट सां वास्तो पियो थई। खुड़कुबीता साहब नूर जो सू ही मुंह कोन मारियो? कंहिंजो कसम खयो थई? नूर जो। यो नूर केर? ओ तुंहिंजो साथी कातल जो साथी नूर बेनकाब थी वियो। साहब आउं बेगुनाह आहियां। हर गुनाहगार ईअं ई चवंदो आहे त आउं बेगुनाह आहियां, पर यादि रख आउं इंस्पेक्टर अलह तलह चट आहियां फ्रॉम SDF ब्रांच। आउं वार जी बि खल लाए वठंदो आहियां, पर तुंहिंजी खल लाइण में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो। न न साहब ईअं न कजो। ईअं न करियां त पोइ तोखे 500 वारे नोटनि जो हार पायां। अड़े लाश दर ते पियो थई, वरी नखरा पियो करी। हाँ हल जाम माल कमायो हूंदई, हेड़ा बंगला ठाराया अथई, हल केस ते ख़र्च कर। साहब केस बदिरां कम हिते थींदे त पोइ? अच्छा मतलब इंस्पेक्टर अलह तलह चट फ्रॉम SDF ब्रांच समझो कोन? आउं तव्हांखे 1 लख रुपया ॾींदुसि। लख में त आउं सिर्फ लाश जी टंग खणंदुसि, बाक़ी हिते ई पियो हूंदो। भला 1.5 लख? आउं चवां तो हल थाने ते। चङो चङो 2 लख। ठीक है दौड़ दौड़ खड़ा दौड़ आजा पीछे ही दौड़ पैसा खड़ा जल्दी कर। शुक्र ना चयो मसलो हल थियो। चुप भले पैसा खणी अचे, बाक़ी के पैसा खणण में एडी देर। अरे घर में गिणो ही बैंक में गिणो ही। बस ठीक है खुद को न कर, हाणे अंदर वनी आराम सा वही रहो तेस ताईं आऊं लाश के ठिकाने ताईं लगाया। हल अंदर हल हल कर बाहर मत निकल। शुक्र उठी अचे वठी न्याणी राजे ला पैसा खुश हो जी। वट पैसा खणी राजे पैसा वरी निकले तो कोन दो। अरे खुद को न कजे आऊं वेठो हम है तो क्या गम है। अरे ही छा यो मुसाफिरान। या अल्लाह अज को मुर्गो मोकिल त मुडी काती सा कोई नोटन की दस्ती ठायो। सलामुकुम या अहल कबूर मतलब बबाले जान। वालेकुम सलाम जन्नत जी हूर। ऐ मुआ मुखे दिसी छिरक छो पे भरिया को तुजी पुफी दी है। ऐ आ मुखे दिस मुझे हुस्न की तारीफ कराऊं शादी के चक्कर में आया। या अल्लाह मु चयो हो मुर्गो मोकिल तो कुराड़ी कुकड़ मोकिले छड़िया। ऐ मुआ कुराड़ी कुकड़ कोना आऊ तो कुंवारी आया 100% कुंवारी। मां करो तुझो भा आया जो तुनी शादी कराया। ऐ मुआ ऐ भा हुंदे पंहिंजी भेण जो आऊ तो तोसा जुतियूं हणी बिना ब्रेक शादी करण ला आई आया। मुसा शादी कन थी चाही। या मौला मु तो मुर्गो घुरियो हो तो स्टील जी कुंवार मोकिलिया मुसा शादी कंदिया। ॾाढो सवाब थींदी, हज जो सवाब थींदी, छो जो मां हिकु लावारिस बेसहारो ऐं कई सदियुनि खां कुंवारो इंसान आहियां। हज जो सवाब थिए या खणी उम्र जो सवाब थिए, पर शादी आऊं तोसां ई कंदीसि, छो त मूं कसम खयो आहे त जॾहिं बि शादी कंदीसि कंहिं जानवर मुहांडे सां शादी कंदीसि। मतिलब त मुंहिंजो मुहांडो तोखे वणी वियो आहे, यानी तोखे जूतनि सुधो पसंदि आहे। ऐं मुआ तुंहिंजो मोह मूंखे तमामु घणो वणंदो आहे ऐं दिलि चए थी न मोह ते गोश्त जो बोड़ हारे के कुते खे मोह ॾेई छॾियां। मतिलब त दिलि चाहे थी या सिसी लाइ
बाज़ार में गरू कुतनि जे अॻियां रखां त उहो सिसी खाई मूंखे तो आऊं कर ऐं केॾो सुहिणो ई मुआ माइटनि जो हिकिड़ो ई ऐं शुक्र आहे हिकिड़ो ई माइट मुआ या बता तुंहिंजो मुंहुं ॾिसी ऐं मुआ मश्करी पई करियां दिलि ते त न खण छा मतलब ऐं मुआ ऐं आऊं त शादी खां पोइ तुंहिंजी पूॼा कंदीसि ऐं तोखे वण सां ॿधी तुंहिंजे अॻियां छेणा तूं खाईंदीसि तोखे छेणनि जो दूं ॾींदीसि पोइ जूतो लाहींदीसि जूतो छो लाहींदी ऐं मुआ डिज न जूतो लाइ तोखे हणंदीसि कान पर जूतो लाइ पेर उघाड़ा करे तुंहिंजे अॻियां डांस कंदीसि फिको छो पियो थिए मुआ डांसूं कोन ॾिठो अथई या तूं ज़ाल थींदी या तव्हां जो मुड़ुस जे अॻियां मुजरो कंदी ऐं मुआ अॻां आऊं बि तवाइफ़ हूंदी हुअसि पर पोइ तो जहिड़े के शरीफ़ बदमाश मूंखे तवाइफ़ मां अशराफ बनायो ऐं मुंहिंजो नालो शरीफ़ा बेगम रखी छॾियो उहो लानती किथे आहे जेको तोखे अध में छॾे भॼी वियो आहे ॿुधाए त थो छा थो कयांसि ऐं उहो मोह त भॼी वियो पर शुक्र आहे हाणे तूं जो फाथो आहीं तूं त मूंखे अॻ में ई पेट सां पई लॻी ऐं मुआ ही हू पेट न आहे तो छा सम्झो 7 महीने सां आहियां आऊं करे ईअं घरां दाई खां सवाइ निकिरां ई कोन ही तव्हां नाई वारो पेट आहे किथे ईअं त कोन थींदो त तूं शादी त मूंसां कंदी आहे पर ॿार वरी कंहिं ॿिए जो पई ॼणींदी आहे ऐं मां परावनि ॿारनि खे पियो लोरियूं ॾींदुसि ऐं मुआ भले ॿार ॼमे तूं पंहिंजे बुछड़े मुंहं सां मिलाए ॾिसजंसि जे तो जहिड़ो साॻई कमीनू मुंहुं न हुजेसि त भले कबाड़ी खां किलो जे हिसाब ते विकिणी छॾिजे ऐं पंहिंजी ममता जी छातीअ ते अधु किलो सिरूं लाराए छॾींदीसि पोइ पेट फूकणे वांगुरु फूकियल छो अथई ऐं मुआ नंढे हूंदे खां विटामिन A B C D E हर विटामिन इस्तेमालु कंदी आहियां इन करे ही विटामिन वारो पेट आहे तूं खुटको न कर शादी खां पोइ वाटो घुराए रंधो हणाए पेट हल्को कराए छॾींदुसि मां कहिड़ो वाढे जो पुटु आहियां जो रंधो हणी पेट हल्को कंदो साईं चङो 10,000 ॾे त हिकिड़ी डॉक्टराणी आहे मुंहिंजी सहेली आहे उनखे पैसा ॾेई पेट साफ़ करायां पोइ ऐश्वर्या वांगुरु स्मार्ट थी तोसां शादी करियां 10,000 त ॾियां थो पर पहिरीं मुंहुं त ॾेखार माधुरी जहिड़ो मुंहुं अथई या जानी लीवर जहिड़ो मुंहुं अथई ऐं मुआ मुंहिंजो मुंहुं ॾिसंदे त रुगो उल्टियूं कंदे मतिलब त मुंहिंजो मुंहुं ॾिसी बीमार गॾाए वांगुरु ॼिभ करे बीठो हूंदे भली हिंगू कयां या भौंका पर तुंहिंजो मुंहुं ज़रूर ॾिसंदुसि मां शरीफ़ औरत आहियां शादी खां अॻु मंगेंदे खे मुंहुं ॾेखारींदे फिकी थींदी आहियां 10,000 बिस्मिल्लाह कर मुआ पैसा पता पे नथा निकिरनि छा मूंखे ॾे ही वटि 10,000 ऐं तूं पंहिंजो पाण खे सेट कराए याने डाटसन मां रक्षा बणिजी सॾणी थी अच त मां हिते तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि मुंहिंजा प्रेस खटो मां शादी जा कार्ड ठाराईंदासीं ऐं मुआ तूं भले कार्ड छपाए छॾ पर सची ॿुधाए मोड़ हिन साॻई मुंहुं ते ॿधंदे या मुंहुं बचू शीटी खां उधारो वठंदे ऐं मुआ तूं खुटको न कर तूं मुंहिंजो इंतज़ारु कर सैफ अली खान वांगुरु वात फाड़े वे ॾिसी आऊं करीना कपूर थी पइजी वेंदुसि करीना कपूर जो गुड बाय आशिका करीना कपूर जो सैफ अली खान न हुजे त करीना कपूर मुंहिंजी ज़ाल हुजे हा बच्चू बिशनी हाणे तूं बि घोट ज़रूर थींदे अड़े पंहिंजनि वफ़ा न कई पर हीअ पढ़ाई थी बि मूंसां वफ़ा करे वई शादीअ जो आसरो